सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सूबे में ॾोहनि में घटिताई आई आहे। जॾहिं त हिन वक़्तु बि सिंध ऐं पंजाब जे कथित इलाइक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन काल्ह पीपल्स पार्टी जे अॻवान डॉक्टर इरफान गुल मक़सीदी रिहाइशगाह ते संदसि सस जे लाॾाणे ते ताज़ियत करण बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त खेसि सभ खां वधीक आदमशुमारी ते एतिराज़ आहिनि ऐं इन्हनि एतिराज़नि बाबति लाॻापियल इख़्तियारनि खे 11 ख़त बि लिखिया आहिनि। हुन चयो त हर मुतासिर थींदड़ घर जी तामीर लाइ 3 लख रुपया ॾिना वेंदा ऐं इन सिलसिले में पहिरें मरहले में 75,000 रुपया तस्दीक़ थियण खां पोइ ॾिना वेंदा। वरी वज़ीर चयो त गुज़िरियल साल ज़ोरदार बरसातुनि जे पाणी जी कामयाबी सां न फ़क़ति नेकाली कई बल्कि तमामु सुठी कणिक जी फसल पोखी वई। हिक सवाल ते सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त पंजाब ऐं KPK जी असेंबलियुनि जे तोड़ण ते पिटीशन दाख़िल कई वई आहे जेको PTI जो U-टर्न आहे ऐं चयो त कंहिं हिक शख़्स जी अना जे करे जेको थी रहियो आहे उहो न थियणु घुरिजे हा। बाद में सिंध जे वॾे वज़ीर सेनेटर मौला बख्श चांडियो जी रिहाइशगाह ते संदसि भाउ जे लाॾाणे ते ताज़ियत कई ऐं मरहूम जे ईसाले सवाब लाइ फातिह ख़्वानी कई। इन मौक़े ते MP या मेहताब डहर, सिंध जे वॾे वज़ीर जी हैदराबाद जे मामलनि बाबति ख़ासि मुआविन सग़ीर कुरैशी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान पाशा काज़ी, अज़हर सियाल, इतलात सेक्रेटरी एहसान अबड़ो, नजीब अबड़ो, डिवीज़नल कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमण, DIG पुलिस हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह, डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सुमरो भी मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।